सोबोधरो अॼु एएसपी खैरपुर फराज अली मेतलो, एएसपी मैडम पारस बखराणी, डीएसपी सोबोधरो अब्दुल वाहिद कोसो, एसएचओ सोबोधरो मोहम्मद हाशिम हकड़ो सां गॾिजी सोबोधरो थाणे ते गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई। इन मौक़े ते डीएसपी सोबोधरो मीडिया वारनि खे ॿुधायो त 18 ॾींहं अॻु 9/23/2023 ते मक़तूल नौजवान फरहान अली शाहानी क़तल कयो वियो हो, जंहिंजो लाश ॻोठ वॾा भेला लॻ नूं लखी शाख भरिसां कमंद ऐं केलनि जे फसलनि मां लाश मिलियो हो। क़तल केस मक़तूल जे अमर तस्लीम बानो ज़ाल आरिफ अली शाहानी 6 अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करायो हो। केस एसएसपी खैरपुर डॉक्टर समी सुमरो ब्लाइंड क़तल मामले खे हल करण लाइ ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ 4 रुकनी टीम तश्कील ॾिनी हुई, जेके अॼु प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूदु आहिनि। जिन ॾींहुं राति महिनत करे हिकु मुंझियल ब्लाइंड क़तल मामले खे आईटी ब्रांच जे सहकार सां हल कयो ऐं 2 मेन जवाबदार राशिद अली शाहानी ऐं तस्लीम शाहानी खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन क़तल जो पिणु एतराफ़ कयो आहे। इन ॻाल्हि जो एतराफ़ कयो आहे त हुन क़तल में ॿिया बि जवाबदार मुलविस आहिनि। मामिलो संगीन ऐं अंडर इन्वेस्टिगेशन आहे, जिन जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।